दरिया खान मरी थाणे जे हद में अफ़सोसनाक हादसो। तेज़ रफ़्तार कार ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी कल्टी थी रोहड़ी केनाल में किरी पई। घोट ऐं कुंवार ॿुॾी फौत। हिक ॼणे खे मक़ामी माण्हुनि बचाए वरितो। गुज़िरियल राति देर सां दरिया खान मरी थाणे जे हद मनहड़ो भरिसां नेब मुलाज़िम ग़ुलाम रसूल ॾाहिरी जी कार कल्टी थी रोहड़ी केनाल में किरी पई, जंहिंजे नतीजे में कार में सुवार नेब मुलाज़िम ग़ुलाम रसूल ॾाहिरी, संदसि भेण हूर ॾाहिरी ऐं उनजो मुड़ुसु इलाही बख़्श ॾाहिरी रोहड़ी केनाल में ॿुॾी विया। इतला बाद मक़ामी माण्हुनि पहुची नेब मुलाज़िम ग़ुलाम रसूल ॾाहिरी खे केनाल मां कढी वरितो। जनत मसमात हूर ॾाहिरी ऐं उनजो मुड़ुसु इलाही बख़्श ॾाहिरी काफ़ी ॻोल्हा करण बावजूद हथ अची न सघिया, जंहिंखां पोइ अॼु सुबुह मक़ामी टोबन ॿुॾी वियल ज़ाल ऐं मुड़ुस जी ॿीहर ॻोल्हा कंदे 13 कलाकनि खां पोइ संदन लाश हथ करे केनाल मां ॿाहिरि कढी वरिता। रोहड़ी केनाल मां हथ आयल ॿिन्ही ज़ाल ऐं मुड़ुसनि जा लाश नौशरो फेरोज़ इस्पताल आंदा विया, जिते पोस्टमार्टम करण बाद लाश वारसनि हवाले कया विया। ॿुधायो वञे थो त पोती इलाही बख़्श ऐं मसमात हूर ॾाहिरी जी 3 ॾींहं अॻु शादी थी हुई ऐं हू नेब मुलाज़िम ग़ुलाम रसूल ॾाहिरी सां ॻोठ बोदलो ॾाहिरी खां मोरो वञी रहिया हुआ त दरिया खान मरी थाणे जे हद मनहड़ो भरिसां साणनि अफ़सोसनाक हादसो पेश आयो, जंहिंजे नतीजे में ॿई घोट कुंवार रोहड़ी केनाल में ॿुॾी फौत थी विया। जनत नेब मुलाज़िम ग़ुलाम रसूल ॾाहिरी खे मक़ामी माण्हुनि बचाए वरितो। ॿिए पासे घोट ऐं कुंवार जे ॿुॾी फौत थियण वारे इतला बाद ॻोठ बोदलो ॾाहिरी में सोग जो माहौल छांइजी वियो। जनत फौतियुनि जे घर में कोहराम मची वियो। हनीफ़ ख़ासकेली, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, दरिया खान मरी।